ख़बर शामिल कयूं पिया। नवंदेरो खां शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सिटीज़न क्लब नवंदेरो जे उहिदेदारनि जी सालियानी चूंड बैदि हलफ वफ़ादारी तक़रीब मेंबरनि जी वॾी अंग में शिरकत। शहीद बेनज़ीर भुट्टो सिटीज़न क्लब नवंदेरो जे 2022 जा उहिदेदार बिना मुक़ाबले चूंडिया विया, जंहिंमें सदर एडवोकेट एलारिनो भुट्टो, जंगल खान जूनियर जो सेक्रेटरी जनरल, मोहम्मद हसन कटवर फाइनेंस सेक्रेटरी ऐं कारोबारी कमेटीअ में प्रोफेसर अहमद बख्श कटवर, हाफिज़ मुश्ताक कोरेजो, गुलाम अकबर नारेजो, इनामुल्लाह मंगी, मोहम्मद जुमन जखरो, रामचंद नादियो मुंतखब किया विया। जॾहिं त तक़रीब में पीपी सिटी नवंदेरो जो सदर सैयद अरशद शाह राशिदी, अनवर बुढ़ो, दिलीप कुमार, पीपी ज़िला लारकाने जो नायब सदर सलीम खान जतोई, फिदा हुसैन मीरानी, समीउल्लाह पहोड़ो ख़ुसूसी तौर शिरकत कई। उन मौके ते क्लब जे चेयरमैन निसार मोहम्मद मुराद भुट्टो तरफ़ां मथियनि उहिदेदारनि खे हलफ खरायो ऐं तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त उमेद त अॻु जीअं मुंतखब उहिदेदार सिटीज़न क्लब जे तरक़ीअ लाइ कोशिशूं जारी रखंदा। इन क्लब जो सरपरस्ती आला चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी आहे, जेको जल्द सिटीज़न क्लब जो दौरो कंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे एलानो भुट्टो चयो त मां शुक्रगुज़ार आहियां सिटीज़न क्लब जे सभिनी मेंबरनि जो, जिन मूंखे सदर जे उहिदे ते बिना मुक़ाबले कामयाब कयो। इंशाअल्लाह उन्हनि जे उमीदनि ते पूरो लहण जी कोशिश कंदुसि।